छोकरी कबूल करना तैयार कोने रिश्ता जड़े थींदा ने त पोड़ियूं जेके तजर्बेकार जिन सॼो ॻोठ राज सॼो पाड़ो फिटायो आहे उन्हनि जी बाक़ाइदे टीम ठहंदी विज़िटर टीम जेका घर घोट जो घर विज़िट कंदा कहिड़ो घर आहे गेट कहिड़ो आहे कमरा कहिड़ा आहिनि दरवाजा कहिड़ियूं आहिनि ऐं अलमारियूं सोफा सेट रूम सेट फलाणो सेट टी सेट ही हू से सब चेक कंदियूं तंहिंखां पोइ रिश्ता थींदा मुल्ह खे केरु क़बूल कंदो हाँ बुद्धि छो मुल्ह के कबूल केर भी कोन कंदो जे बिहूं जे मस्जिद में तो पगार नथा ॾियो जे चढ़ूं बस में तो सीट नथा ॾियो जे ॻोठ में को मुल्ह छड़ो आहे त केरु संग नथो ॾे जे बिहूं इलेक्शन में तो वोट नथा ॾियो भला शरीफ़ माण्हू आवाज़ वञे छा भाई उहे शरीफ़ आहियूं त असांजो हक़ आहे न असांखे ॾियो वोट शरीफ़ जो त हक़ आहे तूं पाण चवे थो शरीफ़ मां शरीफ़ आहियूं त पोइ ॾियो वोट 78 साल थिया आहिनि जॾहिं बि इलेक्शन ईंदी त हीअ क़ौम नचंदी अल्लू जी लखू जी रमू जी अल्लू जी लखू जी रमू नची 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 मुल्क जो कारो भो थी रहियो समझो जॾहिं को फसल असांजो तयारु थींदो आहे गवर्नमेंट रेट कराए ज़रई पैदावार के तबाह करे हारियुनि ज़मींदारनि जो रत चुसींदी आहे फुटियूं लथियूं अघु किरी वियो टमाटो आयो रेट किरी वियो कणक आई रेट कराईंदा सारियूं आयूं रेट कराईंदा कमंद आयो रेट कराईंदा अवाम जो रत चूसींदा ऐं इन रत चूसण खे 78 साल थिया आहिनि अञा ताईं हिन क़ौम जो दिमाग़ ठिकाणे ते नथो अचे त असीं वञूं केॾांहुं पिया असां लाइन कहिड़ी चढ़ी आहे आलिम सगोरा रुड़ियूं करे करे हिननि जे अॻियां पोड़ा थी विया पर हीअ क़ौम सम्झण लाइ तयारु कोन्हे जे इलेक्शन में वियूं त वोट नथा ॾियो ख़बरदार मुआशरे में कमज़ोर तबिको मौलवी जो आहे जंहिंजी का बि हलंदी कोन्हे वॾेरे जे फोन ते सूबेदार बि उथी बीह रहंदो नचंदो 4 ॿधंदो 4 छॾींदो मुल्ह जे फोन ते कंहिंखे बि कोन ॿधंदो असांजी का बि हलंदी कान्हे का कमज़ोर तबिको आहे पर रब इज़त कई इन कमज़ोर तबिके जी इनखे मस्जिद मदरसे में विहारे इन जे सीने में इन जे झोली में क़ुरान रखी चई तूं मुंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त कर छो त मूं हर दौर में हिफ़ाज़त जो कम कमज़ोर तबिके का वरतो आहे ऐं क़ुरान जे हिफ़ाज़त जो कम बि न कमज़ोर तबिके का वठंदुसि ऐं कमज़ोर तबिको मौलवी आहे जंहिंखां अल्लाह साईं क़ुरान जे हिफ़ाज़त वारो कम पियो वठे तव्हांजे पूरे सराड़ी शहर में हिकिड़ो छोकिरो पेश करियो जेको 10 जे अंग्रेजी जो यादि हाफ़िज़ हुजे पूरे सिंध मंझां हिकिड़ो छोकिरो कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि मां पढ़ियल MA PhD बायोलॉजी जो हिकिड़ो यादि हाफ़िज़ वठी अचो बाटनी जो हाफ़िज़ वठी अचो हिकु हाफ़िज़ पेश करियो जंहिं तालीम ते अरबों रुपया ख़र्चनि कोन मिलंदो तव्हांखे कोन मिलंदो ॿुधी छॾियो मुल्ला ऐं मौलवी जे तव्हां मस्करी था करियो इन्हनि खां पुछो त तव्हां वटि क़ुरान जा हाफ़िज़ घणा आहिनि ॿुधो जॾहिं रसूल ने दुनिया में वियो हो तॾहिं रसूल पंहिंजी जमात में 10,000 क़ुरान जा हाफ़िज़ रसूल तैयार कया हुआ रसूल जे ज़माने में पोइ इहा क़ुरान जी तालीम ऐं तबलीग मस्जिदनि ऐं मकतबनि में जॾहिं शुरू थी त अॼु इहो क़ुरान दुनिया जे हर मुल्क जे कुंड कुर्च में पहुची चुको है अल्हम्दुलिल्लाह इन्हनि मुल्लनि ऐं आलिमनि जे महिनत सां हिन वक़्तु पूरी दुनिया में 3 करोड़ क़ुरान जा हाफ़िज़ मौजूद आहिनि इहा मदरसनि जी महिनत आहे तव्हां मां जेको बि ज़हीन हुजे होशियार हुजे उनखे आऊं इबरत अख़बार ॾियां थो या कावश अब ये कावश है अॼो के अख़बार इन जा 3 पन्ना 6 पेज आहिनि 6 महीना तोखे मोहलत आहे मूंखे यादि करे ॾेखार 6 महीननि खां पोइ तोखां पुछंदुसि मूंखे इहा अख़बार ईअं पढ़ी ॿुधाइजी जीअं मुल्ह क़ुरान थो पढ़े 6 महीना तोखे मोहलत आहे 6 पेज आहिनि 6 पेज यादि करे ॾेखार कोन थींदे वटाए उथी बि मुल्ले का हिन मासूम ॿार जे बारे में पुछंदे त मुला हिन छोकिरे खे छा थो अचे त ॿियारो मुसले ते 150 माण्हुनि खे 83 पर हाणे पढ़ी ॿुधाईंदो छा हिन जी उमिरि आहे छा हिन जे सीने में क़ुरान
तू अखबार न तो याद करे सगी हिननि जे सीरनि में क़ुरान महफ़ूज़ आहे या मौलवियुनि जी महिनत आहे मुलनि छा कयो आहे मुलनि क़ुरान जी ख़िदमत कई आहे क़ुरान जा हाफ़िज़ तयारु कया आहिनि वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर तव्हांजे सराड़ी में ॿी ॿोली ॾुखी हूंदी आहे तव्हांजे सराड़ी जे शहर में मुहाजिर हूंदा 78 साल थिया आहिनि मुहाजिर आया आहिनि हिते 78 साल गुज़िरिया आहिनि असां सिंधियुनि सां गॾु रहनि था खाइनि पीअनि उथणु वेहणु वापारु सॼो सिंधियुनि सां कंहिं बि मुहाजिर खे फिरी अचो चओ ॾे ॾेडर ॾेडर न ॾे ॾेडर चई ॾेखार कोन चवंदो कोन ईंदुसि चओ ने वण ने वन न ॿी ॿोली ॾुखी आहे ए मौलवी वेठा आहिनि ए मौलवी पठाणनि वारी पश्तू अख़बार तो ॾियांसि पढ़ी ॾेखार हाल ये सही तो सगुरो वेठो आहे पश्तू अख़बार पढ़ी ॾेखार लिखियलु पढ़ियलु आई चए थो मूंखे नथी अचे भला थल्ला लफ़्ज़ पढ़ी ॿुधाए माना खे वञी ढंढ में हण कोन पढ़ंदो पठाण जेके असांजे मुल्क में कपिड़ो था खपाइनि इन्हनि पठाण खे ॿाह मां झले उनजे अॻियां कावश अख़बार रख चो ये पढ़ी ॾेखार हमारे को नहीं अचता नहीं अचता खाओ पियो हिते हंगो हिते बाक़ी अख़बार नथी अचे पठाण चवे थो मूंखे कावश नथी अचे सिंधी चवे थो मूंखे पश्तू अख़बार नथी पढ़जे मुहाजिर चवे थो मूंखे ॾेडर नथो अचे ए ॾुखी ॻाल्हि आहे ॿी ॿोली अदा ॾुखी आहे पुछी ॾिसो तजुर्बो करे ॾिसो पर मुहाजिर भी कुरान पढ़ंदो सिंधी भी कुरान पढ़ंदो पठान भी कुरान पढ़ंदो बलोच भी कुरान पढ़ंदो ईरानी पढ़े बंगाली पढ़े तुरानी पढ़े हिंदुस्तानी पढ़े अरब पढ़े अजब पढ़े चाइना पढ़े रूस पढ़े अमेरिकी पढ़े जापान पढ़े जर्मन पढ़े कहीं दुनिया के माण्हू कोन चयो आहे तो मुझे ज़बान ते कुरान जारी नथो थिए दुनिया के अंदर वाहिद ज़िंदा मौजूदो अल्लाह के कुरान जो इहो आहे त हर ॿोलीअ ते हर ज़बान ते कुरान हर ॿोली जो माण्हू कुरान जो हाफ़िज़ आहे इहा आलिमनि जी महिनत आहे वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र नारे तकबीर अज़मत कुरान शान कुरान अज़मत दीनी मदारिस मुसलमानों मूंखे इहा ख़बर कोन हुई साईं शाह साहिबु अची वियो आहे मुंहिंजो ओचितो नज़र पियो जवान मुड़ुस आहिनि अलाह साईं हिननि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे इंशाअल्लाह लंबो चौड़ो तफ़सीली वाइज़ कंदा असीं त पौड़ा माण्हू पिया गिरजूं सम्झो मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हांखे हिकिड़ो आख़िर में तव्हां ऐं असांजी कामयाबी ॿिन्ही जहाननि जी अल्लाह ताला मुहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत में रखी आहे रसूल जी सुन्नत खे पंहिंजी ज़िंदगी में अमल में आणियो ऐं रसूल जे हर हुकुम ते लबैक चओ फरमाइश रसूल जी पूरी करियो मां आताकुम रसूल फखुज़ू व मां नहाकुम अन्हु फंतहु ऐं फरमाइश तॾहिं पूरी थींदी जॾहिं मुहबत हूंदी फरमाइश पूरी तॾहिं थींदी जॾहिं मुहबत हूंदी अदा हलो हा पैकेज करायां जी हाँ तुंहिंजे नंबर ते हा पोइ महीने जो करायूं हा महीने जो हा हाज़िर हींअर करायां थो हिकिड़ी कॉल ते पैकेज पियो कराए हुकम कर मिठा मोटरसाइकिल वठी ॾिनई बनियूं विकिणी पे शौक़ पूरा कई आईफोन वठी ॾे हाज़िर पेट्रोल जी टांकी भराई ॾिनई मोटरसाइकिल वठी ॾिनई आईफोन वठी ॾिनई अलाए छाजो छा राति जा 3 अची थिया आहिनि सॼो शहर सुतो पियो आहे हीउ कुतनि सां गॾु मच्छरनि में वेठो आहे घटीअ में मरे को घर तड़ वञी भला किथे मर वञी सुम्ह भला पर इश्क जी बाहि जेका अंदर में असां सुम्हण ॾे
फेसबुक नेट पियो हलाए टिक टाक वलाणो बीपी सीपी निंडो हराम थी वई उन जवाननि जो फाथल आहिनि मोहब्बत हूंदी त फरमाइश पूरी कंदा ऐं मोहब्बत थींदी आहे सुहिणी शइ सां अव्हां जे सराड़ी में शीदी आहिनि शीदियुनि खां पुछो त अव्हां ते केरु कॾहिं आशिक़ थियो आहे छो शीदी माण्हू कोन्हे छा शीदियुनि जो वॾो मक़ाम आहे बिलाल को मामूली ॻाल्हि आहे छा हा शीदियुनि जो वॾी इज़त आहे वॾो मक़ाम आहे पोइ शीदी ते केरु आशिक़ नथो थिए सुहिणी शइ खपे चिलकणो मरो 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 फरमाइश तॾहिं पूरी थींदी जॾहिं मोहब्बत हुजी इश्क हुजी इश्क तॾहिं लॻंदो जॾहिं परियां शइ सुहिणी हुजे इहा मूं मिसकिन जी ॻाल्हि जे तव्हांखे सम्झ में थी अचे त हुन नीरे आसमान वारे रब जो कसम थो खणा त ख़ुदा जे ख़ुदाईअ में जन्नत जे हूरनि खां बि वधीक हसीन मुहम्मद पाक आहे सुहिणो मुहम्मद मुस्तफ़ा जो सुहिणो रसूल खे मञो था त पोइ मुहब्बत ऐं इश्क जो हक़दार आहे पोइ मुहब्बत ऐं इश्क रसूल सां थी पई त पोइ ख़ुदा कंदो त मौलवी जे चवण जी ज़रूरत कोन्हे तूं पाण रोई रड़ी मुहम्मद पाक जे फरमाइशनि खे पूरो कंदे तुंहिंजे ज़िंदगी में सुनत अची वेंदी रब बि राज़ी मुहम्मद पाक बि राज़ी ॿई जहान आबाद थी वेंदा अल्लाह सी तोखे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।